अरब दौर 92 हिजरी मुताबिक़ 712 ईस्वी में अरबन राजादार खे शिकस्त ॾेई सिंध में हुकूमत क़ाइमु कई। अरबन मोहम्मद बिन कासिम जी सिपह सालारी में सिंध खे फ़तेह कयो। राजादार बरमण दौर हुकूमत जो आख़िरी हुक्मरान हो। मोहम्मद बिन कासिम सिंध ते कुल 4 साल हुकूमत कई। सिंध में अरबन सभ खां अवल मंसूरा शहर खे पंहिंजो तख़्तगाह बणायो। अरब दौर खे सिंधी अदब जो अवाइली दौर चयो वेंदो आहे। अरब दौर हुकूमत में सिंध जी दफ़्तरी ज़बान अरबी हुई। अरब शाह इब्न हुकल अरब दौर में सिंधी अदब जी तमामु घणी तारीफ़ कई हुई। क़ुरान शरीफ़ जो सभ खां पहिरियों तर्जुमो सिंधी ज़बान में अरब दौर में थियो। अरब दौर में क़ुरान शरीफ़ जो सिंधी तर्जुमो मंसूरा जे हाकिम अब्दुल्ला बिन उमर जे हुकुम हेठि थियो। अरब दौर जो मिलियल सिंधी शेर अरबर कनकरा कराकरे मंदरा जे तख़लीक़ात जो नालो हेल ताईं ज़ाहिर न थी सघियो आहे। सिंधी ॿोली जे कन माहिरनि मुताबिक़ मौजूदा सिंधी अरब दौर हुकूमत में मौजूदा रूप में आई आहे। अरब दौर खे सिंधी ॿोली जी तश्कील जो दौर चयो वेंदो आहे। अरब दौर सां वाबस्ता हाजिर जा लफ़्ज़ आहिनि त सिंध जा माण्हू इल्म रियाज़ी ऐं इल्म निजूम में तमामु अॻिते आहिनि। हिननि खे लिखण लाइ पंहिंजी ज़बान ऐं हिकु रस्मुल ख़त आहे। इब्न नदीम मुताबिक़ सिंध जा माण्हू मुख़्तलिफ़ ज़बानूं ॻाल्हाइनि था ऐं उन्हनि जा मुख़्तलिफ़ मज़हब आहिनि। उन्हनि वटि अटकल 200 रस्मुल ख़त आहिनि, जिन मां 9 हर हंधि आम आहिनि। अरब दौर में सिंध जी सभ खां वॾी दरसगाह मंसूरा शहर में वाक़िअ हुई। अरब दौर में सिंध जी तारीख़ जे सिलसिले में मिनाजुद्दीन वल मुल्क अहम किताब लिखियो वियो। मिनाजुद्दीन वल मुल्क अॻिते हली चचनामू जे नाले सां तर्जुमो थी मशहूरु थियो। चचनामू तक़रीबन 800-840 जे विच में लिखियो वियो। डॉक्टर अल्लामा दाऊद पोटे जी तहक़ीक़ मूजिब मिनाजुद्दीन वल मुल्क जो मुसनिफ़ ख्वाजा इमाम इब्राहिम आहे। सिंध जी इल्मी अज़मत ऐं शोहरत खां मुतासिर थी अरब अल सिंधी जो लक़ब लिखंदा हुआ। अरब दौर जे सिंधी आलिम माणिक सिंधी किताबनि जे अरबीअ में घणा तर्जुमा कया। सिंधी शाइर अबू अता सिंधी अरबी मरसिया निगारी में तमामु वॾो नालो कढियो। इंडिपेंडेंट अरब किंगडम ऑफ अल मंसूरा जे उनवान सां डॉक्टर ममता हुसैन पठान जी PhD थियल आहे।